दोस्तों ही ॾिसो दरिया सिंध जो पानी जंहिं मुल्क ॿोड़े छॾिया आहिनि। यकीन में हिते काफ़ी तबाही कई अथसि। हीअ ठटे जी साइड आहे। हिते तमामु घणी सतह ते पाणी अची वियो आहे। ॻोठ जा ॻोठ ॿुॾी विया आहिनि सॼा। दोस्तों ही ॾिसो मुंहिंजे पोयां हे दरिया जो पाणी जेको कच्चे में अची वियो आहे ऐं तमामु ख़तरनाक सिचुएशन में अची वियो आहे। ये ॾिसी सघो था तव्हां ऐं इलाही ख़तरो वधी वियो आहे। आउं बीठो आहियां कींजर जे बिल्कुलु भरिसां ठटे जी साइड खां ऐं हीउ पाणी जेको आहे उहो हिते इलाही स्पीड सां मथे चढ़ी रहियो आहे ऐं हिते जी इंतिज़ामिया ख़ुदि हरकत में अची वई आहे त ऐं बंदनि खे जेको आहे सो रिपेयर करे पई ऐं उनखे ख़ुदि खे बि डपु आहे त शायदि कोई पाणी अञा ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे। सो पाणी त वाक़ई ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे चुको आहे ऐं तव्हां ॾिसो पिया हीउ डेली 2-2 फुट चढ़ी थो अचे मथे पाणी। अला ख़ैर करे ॾिसूं था हाणे छा सिचुएशन बीहे थी। सो हलूं था थोरो ॾिसूं था अञा अॻियां जेकॾहिं मौक़ो मिले थो त वरी किथे ॿिए हंधि बि तव्हांखे इहो पाणी जी सिचुएशन ॾेखारियां थो। हीअं आहे पाणी जी सिचुएशन। दोस्तों ही ॾिसो छते चंड जे पासे में ई ॻोठ आहिनि जेके बिल्कुलु ॿुॾी चुका आहिनि ऐं हिननि में ॾिसो था त हीउ स्कूल आहे, मस्जिद आहे जेके काफ़ी हद ताईं जिन में पाणी अची चुको आहे ऐं इहो पाणी जेको आहे इहो सिंधु दरिया जो ई पाणी आहे जेको ॿोध रहियो आहे। हीअ असां हिकु ॿी जॻह ते आया आहियूं जिते पुण पाणी जेको आहे सो इलाही हद ताईं वधी आयो आहे ऐं हीउ ॾिसो था बंदि आहे जंहिंखे सही कयो पियो वञे यानी उनजे मथां मिटी वग़ैरह लॻाई पई वञे ताकी उन बंदि खे मज़बूत कयो वञे छो जो हितां खां बंदि टुटण जो वॾो ख़तरो आहे ऐं सॼो मुल्क पाणी ई पाणी लॻो पियो आहे। दोस्तों ही ॾिसो था हीउ ॻोठ आहिनि जेके पाणी जे हेठि अची चुका आहिनि ऐं ॿुॾी चुका आहिनि। हीउ स्कूल आहे, बिल्डिंगूं आहिनि, ऑफिसूं आहिनि, घर आहिनि, मतिलबु त हिते हिननि इलाइक़नि में जेके बि हुया तक़रीबन ॿुॾी चुका आहिनि। दोस्तों ही ॿेड़ियूं घुरायूं वयूं आहिनि जेके माण्हू अंदरि पाणी में फाथल आहिनि जिन जा घर ॿुॾी चुका आहिनि, ॻोठ ॿुॾी चुका आहिनि, उन्हनि ॻोठाणनि खे हिननि ॿेड़ियुनि ज़रिए रेस्क्यू करे कढियो पियो वञे ॿाहिरि ऐं हीअ ॿेड़ी आहे जेका अचे पई वञे पई ऐं माण्हुनि खे कढे पई। हीअ ॿी ॿेड़ी आहे जेका पोइ माण्हुनि खे कढण जी कोशिशि करे पई। त अहिड़े तरीक़े सां हिते काफ़ी सारियूं ॿेड़ियूं हलनि पियूं जेके माण्हुनि खे रेस्क्यू कनि पिया ऐं माण्हुनि खे ॿाहिरि कढी पिया अचनि ऐं किनारे ते वठी पिया अचनि। ही उहे माण्हू आहिनि जेके अंदरि फाथल हुया जेके पाणी जे अंदरि मौजूदु हुया जिन खे ॿाहिरि कढी ॿाहिरि रेस्क्यू कयो वियो आहे हाणे किनारे ते आंदो वियो आहे जिन पंहिंजा टेम्पररी अजा सेट कया आहिनि यानी टेम्पररी सेटअप तौर ते ही हिते वेठा आहिनि ऐं शाम बि थी चुकी आहे। हीअ ॾिसो था माण्हू पंहिंजे खाधे पीते जी तयारियुनि में लॻा पिया आहिनि पर अगरि छा कनि कोई सेटअप कोन्हे, कोई सिस्टम कोन्हे। मिड़ई अबरा सबरा उन्हनि झोपड़ा ठाहिया आहिनि या मिड़ई कपिड़े जा सम्झो त हिकिड़ा नंढड़ा घर ठाहे मिड़ई पंहिंजे बचनि खे लिकाए हिते अची वेठा आहिनि। तमामु ॾुखी ज़िंदगी आहे, तमामु ॾुखी ज़िंदगी, ॾुखियो वक़्तु हिननि तां गुज़री रहियो आहे। हीअ तव्हां पाण हालतूं ॾिसो पिया हिननि माण्हुनि जूं कीअं पियो वक़्तु गुज़रे, कीअं पियो हुननि जो टाइम गुज़रे। इहा जॾहिं हिननि माण्हुनि सां मिलिया थी वॾी तकलीफ़ महसूसु थी पर छा कजे, ॿोॾि अची चुकी आहे, पाणी अची चुको आहे, मजबूरी आहे। दोस्तों ही सॼो मुल्क ॾिसो था पाणी पाणी थी चुको आहे। हे दरिया जो एरिया आहे, कच्चे वारो पके वारो ऐं पोइ उनजो आसपास वारो एरिया आहे जिते पाणी पाणी जमा थी वियो आहे। कई सारा ॻोठ ॿुॾी चुका आहिनि, कई सारा घराणा तबाह थी चुका आहिनि। सॼो मुल्क तव्हांखे सिर्फ़ु पाणी पाणी नज़र ईंदो, ॿियो कुझु बि न आहे हिते सवाइ पाणी जे।